हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर जे मशहूर तइलीमी इदारे मज़हर मुस्लिम मॉडल स्कूल राणीपुर पारां स्कूल जे शागिर्दनि विच में क्रिकेट टूर्नामेंट जारी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो अवामी न्यूज़ जो रिपोर्टर राणीपुर मां नदीम शेख पंहिंजी इन रिपोर्ट में। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं राणीपुर जे मशहूर तालीमी इदारे मज़हर मुस्लिम मॉडल स्कूल में, जिते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि में क्रिकेट टूर्नामेंट जा मुक़ाबला कराया विया आहिनि। अॼु हिन जो फाइनल मैच आहे। अचो त हितां जे क्रिकेट जे रांदीगरनि ऐं शौक़ीननि उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। अॼोको ॾियारो असांजे लाइ तमामु हिकु ख़ुशियुनि जो ॾियारो आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो तक़रीबन असांजा नौजवान तमामु घणा ख़ुशि आहिनि ऐं हुननि खे इहा असां मौक़ो फ़राहम कयो आहे त तव्हां ॾिसो त तालीमी मैदान में तव्हां केतिरा अॻे आहियो ऐं हाणे जॾहिं तालीमी मैदान में हू अॻिते आहिनि त स्पोर्ट्स में असां हुननि खे इहो महसूसु करायो आहे त अल्हम्दुलिल्लाह स्पोर्ट्स डे कराए, स्पोर्ट्स वीक कराए ऐं हुननि खे असां इहो माना मौक़ो फ़राहम कयो आहे त बेटा तव्हां तालीमी मैदान में बि अॻिते अचो ऐं तव्हां जेकॾहिं रांदियूं खेॾंदव त तव्हांजी सिहत तमामु सुठी थींदी ऐं जेकॾहिं सिहत भली हूंदी त अल्हम्दुलिल्लाह हर माहौल में तव्हांजी एजुकेशन बि तमामु सुठी थींदी। सो ही माहौल हुन जे लाइ असां बच्चनि जे लाइ पैदा कयो आहे। हिन में असांजा तमामु ॿाहिरियां इदारा जेके हुआ उन्हनि बि असां सां पार्टिसिपेट कयो ऐं हिंगोरिया जा कुझु स्कूल्स हुआ, मुज़मिल पब्लिक स्कूल ऐं एवरग्रीन पब्लिक स्कूल एंड असांजो शाइनिंग पब्लिक स्टार इहो इदारो हुयो, बरिया फाउंडेशन कॉलेज, उहे बि असां सां सभु गॾु हुआ ऐं अॼु फाइनल हुयो असांजो ऐं 3 इदारा फाइनल में आया आहिनि। मज़हर मुस्लिम मॉडल हायर सेकेंडरी स्कूल रानीपुर, मज़हर मुस्लिम मॉडल हायर सेकेंडरी स्कूल गंबट एंड मेरापुर ऐं असां जूं ख़्वाहिशात 3 इदारनि जे लाइ आहिनि। मां एज़ अ प्रिंसिपल इहो चई सघां थो त असांजा 3 इदारा आहिनि ऐं 3 इदारनि लाइ असां जूं ख़्वाहिशात आहिनि ऐं तालीमी मैदान में तॾहिं ई अॻु भरा थींदा जॾहिं हिननि जी सिहत भली हूंदी ऐं सिहत जे लाइ हीउ हफ़्तो असां मल्हाए ऐं दुनिया खे ॾेखारियो आहे त मज़हर मॉडल स्कूल हर फील्ड में अॻिते आहे ऐं दुनिया ॾाढो सोचे पई त आया ही वाक़ई हिन हर फील्ड में असां खां अॻु खां अॻु आहिनि, छो त अलाह साईं असां सां गॾु आहे। जॾहिं पहिरें ॾींहुं असां हिते जॾहिं असांजी पहिरीं मैच शुरू थी त हिते क्लाउडी मौसम हुई ऐं उन ॾींहुं मां इहो मैसेज ॾिनो हुयो त ॾिसो अलाह साईं असांजे लाइ सनी सनी बूंदाबारी करे इहो दुनिया वारनि खे ॾेखारियो त तव्हां जलो न, तव्हां सड़ो न। मज़हर मॉडल स्कूल सां अलाह बि राज़ी आहे। ही बच्चा, हिन जा वालिदैन, हर फ़र्द दुनिया जो उहो ख़्वाहिश उहो सुठो इंसानु जेको तालीम सां जज़्बो रखे थो उहो असां सां ॾाढो ख़ुशि आहे ऐं हिननि एक्टिविटीज़ ते ॾाढो ख़ुशि आहे। हीअ माना बहितरीनु इन्वायरमेंट ॾिनो आहे असांजे उस्तादनि माशाल्लाह। हीअ छोकिरनि जी हार्ड वर्किंग आहे। ॿियो त इहो अंडर टैलेंट आहे जेको ज़ाहिर थो पियो थिए। तव्हां पाण ॾिसो था माशाल्लाह केतिरी हार्ड वर्किंग आहे, के जहिड़ी तरह रांदि हिननि खेॾी आहे त ॿुधाइनि त वाक़ई टैलेंट मौजूदु आहे। गेमूं कयूं वेंदियूं आहिनि ऐं हिन स्कूल में तमामु घणो हर साल गेम कई वेंदी आहे ऐं इन हवाले सां असांखे जेको आहे सो ॿारनि खे टैलेंट वधंदो आहे ऐं ॿार मज़हर स्कूल आहे माशाल्लाह तमामु घणा होशियार ऐं टैलेंट आहिनि। ॾींहुं तमामु सुठो ॾींहुं आहे असां लाइ ऐं इहो तंदुरुस्ती जो बि ॾींहुं आहे। मिसाल असां क्रिकेट खेॾूं त असांजी तंदुरुस्ती सही रहे थी ऐं ॿियो इंशाल्लाह जेका हीअ टीम मज़हर मिडल सेक्शन वारा खटे विया आहिनि ऐं मथां हाणे असांजी शुरू थियण वारी आहे। इंशाल्लाह असांखे तकबुर खां तौबा आहे उहा बि इंशाल्लाह असां खटींदासीं ऐं क्रिकेट खेॾो। असां सिंध हुकूमत खे गुज़ारिश कंदासीं त हर जाइ ते ग्राउंड ठाहिया वञनि कॉलेजनि में, छो त इहा तंदुरुस्ती जो हिकिड़ो ज़रियो आहे। माण्हू क्रिकेट खेॾंदो वाक थिए थी, उन्हनि सां गॾो गॾु केतिरियूं ई वॾियूं सहूलियतूं आहिनि। अॼु हिते क्रिकेट टीम लाइ हिकु टूर्नामेंट रखी वई आहे जेका सो इहो बि ज़रूरी आहे। हिकु क्रिकेट रांदियूं खेॾण सां सिहतयाब माण्हू रहे थो। उन खां अलावा जेको आहे सो कंहिं बि प्राइवेट इदारे में अहिड़ा के ग्राउंड या अहिड़ियूं सहूलियतूं न मिलियूं वेंदियूं आहिनि। वाहिद ही इदारो आहे जंहिंखे एतिरियूं सहूलियतूं मिलियूं थी वञनि ऐं हर लिहाज़ खां माना सम्झो क्रिकेट जे लिहाज़ सां, प्रोग्रामनि जे लिहाज़ सां, पढ़ाईअ लिहाज़ खां ॾिसी रहिया आहियो त हिन इदारे में केतिरियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। हिते जेकी ॿार आहिनि सफ़ा ईअं आसमान सां लॻी रहिया आहिनि, उन्हनि जी ख़ुशीअ में मापी न रहिया आहिनि। सभई हिते उस्ताद तोड़े शागिर्द हिते इंजॉय करे रहिया आहिनि ऐं इहो इंजॉयमेंट ज़रूरी आहे मगर इन जो लिमिट हुजे। इन सां गॾु गॾु पढ़ाई बहितरीनु शइ आहे। जेके सिंध जा आहिनि घणो करे इहो अननेसेसरी एक्टिविटीज़ आहिनि इन जे कॾु घणो करे लॻी रहिया आहिनि मगर इहो ज़रूरी आहे। मां इन्हनि खे मञा थो मगर लिमिट तौरु सही आहे। तालीमी इदारनि में तमामु ज़रूरी आहिनि
छाकाणि त जेकॾहिं क्वालिटी एजुकेशन जेका आहे उहा असांखे पंहिंजे हिन इदारनि में पैदा करणी आहे त उन जे लाइ ॿारनि में रांदियुनि जो माहौल जेको आहे पैदा करिणो पवंदो त जीअं हू ज़हनी तौरु जिस्मानी तौरु जेको आहे न ठीकु रहनि। जेकॾहिं ॿार जेको आहे ज़हनी तौर ते या जिस्मानी तौर ते बहितर थींदो त हुनजी जेका पढ़ाईअ जो अमल थींदो उहो तेज़ थींदो ऐं हुन में ॿियूं काफ़ी जेके आहिनि हिकिड़ियूं मुक़ाबिले करण जूं सलाहियतूं पैदा थींदियूं। असां मदर मॉडल स्कूल माज़ीअ जूं जेके रवायतूं उन्हनि खे बरक़रार रखंदे हिन साल बि जेको आहे हीअ जेका टूर्नामेंट आहे स्पोर्ट वीक जेको आहे उहो सेलिब्रेट कयूं था पिया त जीअं ॿारनि में जो हौसलो वधे, ॿारनि में मुक़ाबिले जूं जेके आहिनि उहे सलाहियतूं वधनि ऐं हीअ अॻिते हली कम्पीट करे सघनि ऐं सुठा स्पोर्ट्समैन जेके आहिनि पैदा करे सघूं। सुठियुनि रिवायतुनि खे जनमु ॾेई रहिया आहियूं। हज़ारनि जे तादाद में हिते अॼु शागिर्द मौजूदु आहिनि। मदर मॉडल स्कूल जी मैनेजमेंट जूं ही एफर्ट्स आहिनि ऐं ही उन्हनि जो गॾियल हिकिड़ो किरदारु आहे। हीअ हिकिड़ी टूर्नामेंट आहे जंहिंमें तक़रीबन 7 खनि टीमूं जेके आहिनि उहे पार्टिसिपेट करे रहियूं हुयूं। अॼु उन्हनि जा फाइनल्स आहिनि, 3 तरहनि जा फाइनल्स आहिनि। ही हिकिड़ी मैच जेका आहे उहा 8 दर्जे जी लेवल ताईं फाइनल थी चुको आहे। सेकंड फाइनल जेको आहे उहो मैट्रिक लेवल ताईं थींदो। इन खां पोइ हिकिड़ो फाइनल मैच जेका आहे उहा इंटरमीडिएट लेवल ताईं थींदी। ही सेहतमंद सरगर्मियूं आहिनि जेके मदर मॉडल स्कूल जे तरफ़ां हर साल मुनक़िद कई वेंदियूं। हिन सां ॿारनि में जोश पैदा थो थिए, जज़्बो पैदा थो थिए, ॿारनि में क़यादत जूं सलाहियतूं पैदा थियूं थियनि, ॿारनि में जिदोजहद करण जो, विढ़ण जो ऐं माना पंहिंजे फतेह जे लाइ माना कोशिशि करण जो हिकिड़ो जज़्बो पैदा थो थिए। ही सेहतमंद सरगर्मियूं आहिनि। इहे सरगर्मियूं ॿारनि खे रांदि जे मैदान ते वापसि वठी अचनि थियूं ऐं त जीअं प्लानिंग करणु सिखनि ऐं खटण जे लाइ मनसूबाबंदी करे सघनि। तंहिंजे करे हिते अॼु असां रांदीगरनि खे खेॾंदे ॾिठो आहे। खोड़ हिते अहिड़ा बासलायत नौजवान आहिनि जेकॾहिं उन्हनि खे मौक़ा मिलंदा रहंदा त उहे सिंध लेवल ते, पाकिस्तान लेवल ते, बल्कि बैन अल-अक़वामी लेवल ते मुक़ाबलनि में शरीक थी सघंदा। सो हिननि मैचुनि जे ज़रिए असां ॿारनि खे मनशियात खां परे करण जी कोशिशि कई आहे। रुलण खां, ॿाहिरि जे गंदे माहौल खां असां उन्हनि खे रांदि जे मैदान ते वठी आया आहियूं त जीअं हू सेहतमंद समाज जोड़े सघनि, सेहतमंद सरगर्मियुनि जे ज़रिए माना पंहिंजे ज़िंदगीअ खे संवारे सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।